أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإلى مدين أخاهم شعيبا فقال يا قوم اعبدوا الله وارجوا اليوم الآخر ولا تأثوا في الأرض مفسدين فكذبوه فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين وعادا وثمود وقد تبين لكم من مساكنهم وزين لهم الشيطان أعمالهم فصدهم عن السبيل وكانوا مستبصرين وقارون وفرعون وهامان ولقد جاءهم موسى بالبينات فاستكبروا في الأرض وما كانوا سابقين فكلا أخذنا بذنبهم فمنهم من أرسلنا عليه حاصبا ومنهم من أخذته الصيحة ومنهم من خسفنا به الأرض ومنهم من أغرقنا وما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون مثل الذين اتخذوا من دون الله أولياء كمثل العنكبوت اتخذت بيتا وإن أوهن البيوت لبيت العنكبوت لو كانوا يعلمون إن الله يعلم ما يدعون من دونه من شيء وهو العزيز الحكيم وتلك الأمثال نضربها للناس وما يعقلها إلا العالمون خلق الله السماوات والأرض بالحق إن في ذلك لآية للمؤمنين صدق अल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालहू हिनन आयात जे अंदर शुरू में हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम जो बयान फरमायो आहे ऐं हिनन आयात में अल्लाह तबारक व ताला मुशरिक जे हाल के भी बयान कियो आहे। मुनाफिक मुशरिक कमज़ोर हाल थी करे ज़िंदगी गुजारे थो। अहिड़े नमूने सां सभ खां पहिरियों जेके आयात आहिनि उन्हनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मदियन वारनि ॾे मोकिलियो नबी करे। बुतनि जी पूॼा, माण्हुनि खे तकलीफ़ूं, तोर माप में घटिताई, तरह तरह क़िस्मे क़िस्मे जा गुनाह क़ौम में हुया। त अल्लाह तबारक व ताला हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मदियन ॾे मोकिलियो नबी करे। हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजी क़ौम वटि आयो, छोकी अल्लाह ताला क़ुरान में चयो अख़ाहुम शुएबा, क़ौमी भाउ हुयो, उन्हीं कौम में रहंदड़ हो। हज़रत शुएब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर हुई त कौम शिरक में कुफ़्र में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थी। इहे अक़ीदा काफ़रनि जा मुशरिकनि जा त मरण खां पोइ असां मिटी थी वेंदासीं, ॻरी वेंदासीं, असांजा जिस्म ईअं ई ख़तमु थी वेंदा, पोइ छाजो उथणु हूंदो, छाजो हिसाब किताब ॾियणो पवंदो जॾहिं त असांजा जिस्म ॻरी वेंदा। हालांकि अल्लाह तबारक व ताला क़ुरान मुक़द्दस जे अंदरि फरमायो आहे जॾहिं तव्हां कुझु बि न हुयो त इंसान ज़ात खे अल्लाह तबारक व ताला हिकु मनीअ जे क़तरे मां जेको इंसान जे जिस्म मां निकिरे थो त गुस्ल वाजिब थी थो वञे पियो। जे कपिड़े खे लॻे थो त कपिड़ो पलीत थी वञे थो पियो। जेकॾहिं कपिड़े खे लॻी थो वञे त इंसान खां बि बर्दाश्त नथो थिए त मुंहिंजे कपिड़े खे पलीती लॻी पई आहे। अहिड़े क़तरे मां इंसान खे पैदा कयो आहे अल्लाह तबारक व ताला। सुहिणी सूरत ॾिनई, वरी माउ जे पेट में 8-9 महीना इहो ॿारु ज़िंदगी गुज़ारे थो पियो, वरी ॿाहिरि अचे थो माउ जे पेट खां। पोइ के पंहिंजे ॿाराइप नंढड़ाइप वारी ज़िंदगी में ई वफ़ात था करे वञनि पिया, के पंहिंजी जवानी में, के पोड़ा थी करे मरनि था।
त अल्लाह तबारक व ताला जी कुदरत एॾी वॾी कामिल आहे जो कुझु बि न आहे पाणी जे क़तरे मां सुहिणो इंसानु ठाहे थो पियो। छा जॾहिं इंसानु कुझु बि न आहे, जॾहिं इंसान जी सूरत न आहे, सीरत न आहे, उज़वा ठहियल न आहिनि, त अल्लाह तबारक व ताला कुदरत रखे थो त इन इंसान खे सुहिणी सूरत ॾेई करे दुनिया में पैदा करे थो। त वरी मारण खां बाद में ॿीहर साॻी उथारण ते बि अल्लाह तबारक व ताला क़ादिर आहे त तव्हां असांखे इन सूरतनि ते बि अल्लाह तबारक व ताला उथारे सघे थो। ॿीहर उथारींदो कब्रनि खां, इंसान उथी अल्लाह ताला जे साम्हूं अची करे पंहिंजी ज़िंदगी जे कयल आमालनि जा हिसाब किताब ॾींदो। त शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम बि पंहिंजी क़ौम सां इहा ॻाल्हि कई, या क़ौम इबुदुल्लाह वर्जुल यौमल आख़िर, अल्लाह जी इबादत कयो, पूॼा अल्लाह जी कयो। हीअ जेके हथनि जा बुत, हथ घड़िया बुत ठाहे पथरनि जा, काठियुनि जा मूर्तियूं ऐं बोता ठाहे करे तव्हां इबादत शुरू कया, ईअं न कयो। वाबुदुल्लाह, अल्लाह जी इबादत कयो। छो त अल्लाह साईं त तव्हां असांखे पैदा कयो आहे, खाराए बि अथो, पीआरे बि अथो, रिज़िक रोज़ी ॾिए थो पियो। जवानी ऐं कुवत, माल ऐं मिल्कियत अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां ई तव्हां असांखे अता थिए थो पियो, अल्लाह ई ॾिए थो पियो। जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे सिहत न ॾिए त का बि अहिड़ी कुवत न आहे जेका तव्हां असांखे सिहत ॾेई सघे, का बि अहिड़ी कुवत न आहे जो तव्हां असांखे खाराए पीआरे। एतिरे ताईं त जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला न चाहे त तव्हां असां पाणी जो ढुक बि न पी सघंदासीं, मानी जो गिरह हिकिड़ो खाई न सघंदासीं। छा अहिड़ा खोड़ हज़ारे इंसान ज़िंदगी गुज़ारनि था तव्हां असांजे माशरे में, जेके ग़रीब मानी खाइनि था त उन्हनि खां वरी मानी हज़म नथी थिए पई, के मानी खाई नथा सघनि पिया, जे खाई वञनि था त वरी हज़म नथी थिए पई। हर शइ में इंसान अल्लाह तबारक व ताला जो मोहताज आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी ई ज़ात आहे जेका तव्हां असांजे जान जिस्म जे अंदरि कुवत ऐं सलाहियत पैदा करे थी पई। तंहिंजे करे वाबुदुल्लाह, पूॼा बि हिकिड़े अल्लाह जी कजे, इबादत हिकिड़े अल्लाह जी कजे। अल्लाह जे दरवाज़े खे छॾे करे कंहिं ग़ैर जे दरवाज़े ते अची करे पंहिंजी पेशानी न झुकाइजे। छो त इज़त अल्लाह रब्बुल आलमीन ॾिनी आहे, त इज़त वारो जेको ॾींदड़ आहे उहो अल्लाह ताला जी ज़ात आहे। त तव्हां असां पंहिंजी इज़त वारी पेशानी अची झुकायूं बि अल्लाह तबारक व ताला जे साम्हूं। वरी रब साईं फरमाए थो वर्जुल यौमल आख़िर, शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे इहा बि तबलीग कई, आख़िरत जे ॾींहुं, क़यामत जे ॾींहुं जे मथां ईमान आणियो त मरण खां बाद में इंसान ज़ात खे वरी उथी अल्लाह जे साम्हूं अचिणो आहे। पंहिंजी पूरी कयल ज़िंदगी जा जवान थियण खां बाद में, अक़ल सालिम थियण खां बाद में, बालिग़ थियण खां बाद में मरण ताईं जेके बि इंसान अमाल करे थो त उन्हनि जो हिसाब किताब अल्लाह ताला जे साम्हूं ॾियणो पवंदो। तंहिंजे करे इन ॻाल्हि जो इंसान खे यकीन हुजणु खपे, ईमान आणे त क़यामत जो ॾींहुं बि थींदो, ज़िंदगी ख़तमु थींदी, मरी वेंदासीं, वरी क़बरनि में दफ़न थियण खां बाद में वरी ॿीहर जेका अल्लाह ताला तव्हां असांखे ज़िंदगी ॾींदो, उहा ज़िंदगी अबदी ज़िंदगी हूंदी, हमेशह वारी ज़िंदगी हूंदी, न ख़तमु थियण वारी ज़िंदगी हूंदी। वला तासौ फिल अर्ज़ि मुफ़्सिदीन, फरमाए त ज़मीन जे अंदरि फ़साद न कयो। ज़मीन जे अंदरि जेको फ़साद पैदा थींदो आहे उहो इंसान जी बदआमाली जे करे थींदो आहे। इंसान जॾहिं बदअमाल करे, बुछड़ा अमाल करे, इंसान में गुनाह आम थी वञे त ज़मीन जे अंदरि फ़साद पैदा थी पवंदो आहे। त शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे इहो सम्झायो, जेको तव्हां दुनिया जे अंदरि फितनो ऐं फ़साद ॾिसो था पिया, इहो सॼो जो सॼो तव्हांजे हथनि जी कमाई आहे, तव्हांजे बुरे अमालनि जो बदिलो आहे। तंहिंजे करे तव्हां पंहिंजी बुराई जेकॾहिं छॾे ॾींदो त अल्लाह ताला ज़मीन मां फ़साद खे ख़तमु करे छॾींदो। तंहिंजे करे वला तासौ फिल अर्ज़ि मुफ़्सिदीन, ज़मीन में फ़साद न कयो, बुरा अमाल न कयो, न मुड़िया, गुनाहनि जे मुब्तला रहिया। जेके गुनाह में वक़्त जे नबी जे अचण खां अॻु में गुनाहगार हुआ, जंहिं गुनाह में मुब्तला हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत शोएब जे अचण खां बाद में बि उहे इन ई गुनाह में मुब्तला रहिया, वक़्त जे नबी जो चवणु न वरितऊं। त अल्लाह तबारक व ताला फरमाए थो फ़कज़बू, हज़रत शोएब खे कूड़ो कयूं। शोएब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं कूड़ो कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ाब आयो उन्हनि जे मथां, अजीब क़िस्म जा आवाज़। रब साईं फरमाए थो फ़अख़ज़तहुमुर रजफ़ा, ज़ल्ज़लो आयो ज़मीन जे अंदरि, ज़ल्ज़लो एॾो सख़्तु तरीन जो फ़अस्बहू फ़ी दारिहिम जासिमीन, पंहिंजे घरनि जे अंदरि असां ॾिठो वियो त उन्हनि जा लाश उन्हनि जा ई ऊंधा पिया, मोहबर लाश पिया, उन्हनि जी मौत ईअं ई अची वई त कोई ज़िंदा रही न सघियो। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां बि लाज़िम अची बणिजे थो इन वाक़ियात मां इंसान सबक़ हासिलु करे। जेकॾहिं इंसान पंहिंजे नबी जे मथां ईमान नथो आणे पियो, वक़्त जे नबी जे हक़मनि ते नथो हले पियो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत नथो करे पियो, पोइ इहा शइ बैद न आहे त इंसान जे मथां दुनिया में ई बदअमाली जे करे अज़ाब अची वञे। वाद ऐं समूद, आद ऐं समूद वक़्त तबयन लकुम मिन मसाकिन, उन्हनि जे मथां बि अज़ाब आयो, वक़्त जे नबी जो चवणु न वरितऊं,
अल्लाह साईं हर क़ौम ॾे नबी मोकिलिया, हर क़ौम ॾे नबी आया, अची करे उन्हनि खे तबलीग कयूं, अल्लाह जी वादानियत उन्हनि खे ॿुधायूं, अल्लाह जी तौहीद जा दर्स ॾिनऊं उन्हनि खे, बुरे कमनि खां उन्हनि खे रोकियूं। क़ौम न मञियो, उन्हनि जे मथां अज़ाब आया, अज़ाब एॾा वॾा आया जो रब साईं फरमाए तबय्यन लकुम मिन मसाकिनिम, तव्हां अॼु उन्हनि जे घरनि मां, उन्हनि जे शहरनि मां तव्हांजो गुज़र थिए थो, सफ़र कयो था पिया मुल्क शाम ॾे, तव्हां ॾिसो था पंहिंजे अखियुनि सां उन्हनि जे मथां अज़ाब आया, उहे ईअं ई ख़तमु थी विया जो अॼु उन्हनि जा घर जेके आहिनि वैरानी लॻी पई आहे, कोई उते रहण जे लाइ तयारु न आहे। वज़य्यन लहुम शैतानु अमालहुम, वक़्त जे नबी उन्हनि खे तबलीग कई, वक़्त जे नबी उन्हनि खे इहो दर्स ॾिनो त हिकु अल्लाह जी पूॼा कयो, अल्लाह जी इबादत कयो, पर शैतान बुरा बुरा अमाल इंसान खे सिंगारे थो ॾे पियो। इंसान खे जीअं अॼुकल्ह निमाज़ नथी वणे पई, बेनिमाज़ी भलो उहो जेको आहे होटलनि ते वेही करे वक़्तु गुज़ारे थो, टेलीविज़न ते वेही करे वक़्तु गुज़ारे थो, बुरे कमनि में वक़्तु गुज़ारे थो पियो, पर अल्लाह जो मुनादी मुअज़िन रोज़ानो इंसान खे 5 दफ़ा ॾींहं में हया अल सलाह हया अल फलाह चई करे सॾे थो पियो, पर इंसान अल्लाह जे दरवाज़े ते अचण जे लाइ तयारु न आहे। शैतान जेके इन्हनि खे बुरा अमाल सिंगारे ॾिना, फसदहुम अनिस सबील, अल्लाह जे रस्ते खां उन्हनि खे शैतान रोकियो, शैतान जो चवणु वरितऊं पर वक़्त जे नबी जो चवणु न वरितऊं, अल्लाह जे रसूल जो चवणु न वरितऊं, हिदायत ते न आया, वकान मुस्तफ़िन, समझदार माण्हू हुआ, ईअं बि न आहे त बेसमझी हुई, समझदार माण्हू हुआ, अक़लमंद माण्हू हुआ, उहे ॻाल्हियुनि खे सम्झनि पिया, ॻाल्हियुनि खे सम्झण जे बावजूद बि अमल करण जे लाइ तयारु न हुआ। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, हज़रत हारून अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला कारून, फिरौन ऐं हामान ॾे नबी करे मोकिलियो, उहे आया, वजाहुम मूसा बिल बय्यिनात, चिटा वाज़े दलाइल खणी करे आया, जेके अल्लाह जी वादानियत जे मथां दलाइल ऐं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूअत जे मथां दलालत कंदड़ हुआ, पर क़ौम वॾाई कई, फस्तकबरु फिल अर्ज़, फिरौन मञण जे लाइ तयारु न हुयो, कारून ख़ान मञण जे लाइ तयारु न हुयो, हामान मञण जे लाइ तयारु न हुयो, न मञण जे करे रब साईं फरमाए थो, छा भला हिननि जे अंदरि एतिरी कुवत आहे जो मुंहिंजे अज़ाब खां भॼी वञनि? काॾे भॼी वेंदा इंसान, अल्लाह जी पकड़ खां काॾे वेंदा, अल्लाह जी दुनिया खां ॿाहिरि निकिरी न सघंदा, जिथे बि हूंदा अल्लाह ताला जी ज़ात उते मौजूदु आहे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, दुनिया में जेकॾहिं को बि इंसान वॾाई खोर आहे, वॾाई करे थो पियो, वॾाई कंदे मूं रब जी इबादत नथो करे, वक़्त जे नबी जे मथां ईमान नथो आणे पियो, त यकीनन हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो, फ़कुल्लन अख़ज़ना बेज़म्बे, पंहिंजे गुनाहनि जे सबबा रब साईं फरमाए थो उनखे ज़रूरु पकड़ थींदी। इंसान खे जेका बि सज़ा मिले थी, जेको बि इंसान खे तकलीफ़ अचे थी पई आख़िरत में, दुनिया में, इंसान खे पंहिंजे कयल अमलनि जो जेको आहे न बदिलो आहे। तंहिंजे करे इंसान जेकॾहिं सुठो अमल कंदो त सुठो बदिलो मिलंदो, इंसान जेकॾहिं दुनिया में रही करे बुरो अमल करे थो पियो त उनखे बुराई जो बदिलो बुरो ई मिलंदो, कॾहिं ईअं न थींदो जो बुराई जो बदिलो इंसान खे सुठो मिले। फ़मिनहुम मन अरसलना अलैहि हासिबा, रब साईं फरमाए थो, कुझु क़ौमुनि जे मथां जंहिं वक़्त जी नबी जी नाफ़रमानी कई, अल्लाह जी इबादत न कयूं, शिरक ऐं कुफ़र में ज़िंदगी गुज़ारियूं, सख़्तु हवा घुली, हवा जे अंदरि उन्हनि जा लाश इंसाननि जा उॾरी विया, ख़बर बि न पई त इहो इंसान जो लाश किथे पियो आहे, ईअं ॻोठनि खां खणी करे फ़िज़ा में उॾारींदे अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे मथां अज़ाब आंदो जो एॾो छिड़ विछड़ थी विया जो उन्हनि जा लाश बि न मिलिया, सख़्तु हवा तूफ़ान जो अज़ाब आयो। वमिनहुम मन अख़ज़तहु सय्यह, कुझु त क़ौमूं अहिड़ियूं हुयूं जो फ़रिश्ते जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम अची करे हिकिड़ो आवाज़ो कयो, अहिड़ो दांह कई जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम, कड़केदार जो उन्हनि जा हाँ फाटी पिया, उहे ईअं ई मरी विया। वमिनहुम मन ख़सफ़ना बिहिल अर्ज़, पोइ हिन आयत जे अंदरि जीअं गुज़री चुको आहे त कारून वक़्त जे नबी जी नाफ़रमानी कई, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी नाफ़रमानी कई, मुक़ाबले जे लाइ तयारु थियो, अल्लाह ताला ज़मीन जे अंदरि उनखे ख़सफ़ करे छॾियो। वमिनहुम मन अग़रक़ना, फिरौन ख़ान पंहिंजी क़ौम सां गॾिजी करे नील जे अंदरि तबाह ऐं बर्बाद गर्क थी वियो। वमा कान अल्लाहु लियज़लिम, अल्लाह ताला कंहिं क़ौम जे मथां ज़ुल्म न कंदो आहे। जंहिं बि क़ौम जे मथां अज़ाब आयो आहे, अॻु में अल्लाह तबारक व तआला उन जे मरकज़ी शहर में नबी खे मोकिलियो आहे, वक़्त जे नबी वञी करे उन्हनि खे तबलीग कई आहे, शिरक खां कुफ़ुर खां उन्हनि खे वक़्त जे नबी वञी करे रोकियो आहे, लेकिन क़ौम वक़्त जे नबी जी जॾहिं नाफ़रमानी कई त अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां उन्हनि जे मथां अज़ाब आयो। तॾहिं रब साईं फरमाए थो, वमा कान अल्लाहु लियज़लिमहुम, अल्लाह ताला कंहिं जे मथां बि ज़ुल्म न कंदो आहे, लेकिन क़ौम जेका आहे पंहिंजे नफ़्सनि ते पाण ज़ुल्म करे थी पई। बुरे अमाल जो नतीजो बुरो हूंदो, इंसान सोचे थो, सम्झे थो, अक़ल अल्लाह ताला उनखे ॾिनो आहे, दिलि दिमाग़ अल्लाह ताला उनखे अता कयो आहे, उन दिलि दिमाग़ ऐं अक़ल सां सम्झे थो त बुराई जो बदिलो कॾहिं बि भलो न मिलंदो, पर पोइ बि इंसान बुराई में गुज़ारे थो पियो। त माना जेका इंसान खे दुनिया जे अंदरि तकलीफ़ अचे थी पई, इहा इंसान खे पंहिंजे हथनि जी कमाई जो बदिलो आहे। रब साईं फरमाए थो, मुशरिक हाल, काफ़र जो हाल उहो त ईअं आहे जीअं तव्हां असांजे घरनि में कोरीड़ा घुमंदा था वञनि पिया, उहो पंहिंजो घर ठाहींदा आहिनि, पर उनजे घर जे अंदरि का बि एतिरी वुसअत ऐं ताक़त न हूंदी आहे जो उन कोरीड़े खे गर्मी मां बचाए सघनि या सर्दी मां बचाए सघनि।
तो इहे ई मुशरिक जा अमल आहिनि जेको काफ़र मुशरिक दुनिया जे अंदरि रही करे अमाल करनि था पिया, उन्हनि जे अमलनि जी का बि हैसियत कान्हे का, न वरी इन्हनि खे कुझु फ़ाइदो ॾींदा या अलाह जे अज़ाब खां इन्हनि खे बचाए सघनि। रब साईं फरमाए थो मुशरिकनि जो इहो हाल आहे, लौ कानू यालमून, ख़बर हुजण जे बावजूद बि अमल नथा करनि पिया। छा मुशरिक खे इहा ख़बर न आहे त अलाह खां सवाइ ॿियो को बि असांजो मुश्किल कुशा न आहे, हाजत रवा न आहे। तव्हां असांजे ज़रूरियात खे पूरे करण वारी ज़ात जेका आहे अलाह ताला जी ज़ात आहे। अजीब ॻाल्हि आहे, तव्हां असां वञूं था पिया कंहिं जादूगरनि जे साम्हूं हथु झले करे विहूं था ऐं पुछूं था दादा असांजी तक़दीर में छा लिखियलु आहे। हो जेको फुटपाथ ते रोड जी फुटपाथ ते रोड जे किनारे ते ग़रीब वेठो आहे, दुनिया खे तक़दीरूं ॿुधाए थो पियो त तुंहिंजी तक़दीर हीअं आहे, तुंहिंजी शादी एॾे थींदी, तोखे माल मिल्कियत एतिरो मिलंदो। उन ग़रीब खे इहा ख़बर न आहे त मां हिन फुटपाथ ते वेही करे केतिरो वक़्तु पिनंदो रहंदुमि। रब साईं फरमाए थो लौ कानू यालमून, सॼी ख़बर आहे तव्हांखे, सॼे ख़बर हुजण जे बावजूद बि तव्हां शिरक ऐं कुफ़र में ज़िंदगी गुज़ारियो था, पोइ त यकीनन तव्हांजे मथां अलाह रब्बुल आलमीन जो अज़ाब ईंदो। इन अल्लाह यालमु मा यदून मिन दूनिही मिन शै, अलाह जी ज़ात खे छॾे करे गैरुल्लाह जी पूॼा में, अलाह जी ज़ात खे छॾे करे कंहिं झंडे कंडे जे साम्हूं कंहिं क़बरुनि जे साम्हूं वञी करे पंहिंजे हाजतुनि खे पेश करणु, इहो तॾहिं थींदो जॾहिं अलाह रब्बुल आलमीन तव्हां असांजी न ॿुधे। अलाह साईं तव्हां असांखे सिहत अता न करे, जवानी अता न करे, रिज़िक रोज़ी में बरकत अता न करे, पोइ तव्हां असां ॿिन्हिनि जे दरवाज़े ते वञूं। हालांकि अलाह रब्बुल आलमीन फरमाए थो अजीबु दावत दाई इज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। माना तूं मूंखे सॾु त मां रब तोखे जी करे जवाबु ॾींदुमि, मूंखां गुनाहनि जी माफ़ी वठि त मां तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾींदुमि। तूं मूंखां रिज़िक हलाल जी तलाश कर, दुआ घुर त मां रब तोखे रिज़िक हलाल अता कंदुमि। तूं मूंखां सिहत जे लाइ दुआ घुर त मां रब तोखे सिहत अता कंदुमि। वहुवल अज़ीज़ुल हकीम, उहो रब ग़ालिब हिकमत वारो आहे। अलाह रब्बुल आलमीन जूं हिकमतूं एॾियूं वॾियूं आहिनि जो पंहिंजी हिकमत सां ई पूरे काइनात खे थो हलाए पियो। जेको इंसानु अलाह जी नाफ़रमानी करे थो, शिरक में क़बरनि जे साम्हूं वञी करे झुकियो पियो आहे, शिरक ऐं कुफ़र वारी ज़िंदगी गुज़ारे थो, अलाह ताला उनखे बि खाराए थो पियो। जेको अलाह खे मञे थो, अलाह ताला उनखे बि खाराए थो पियो। पर इंसान खे पंहिंजे कयल अमालनि जो बदिलो मिलंदो मरण खां बाद में। इंसान इन मुशरिक खे, काफ़र खे, ज़ालिम खे ख़बर पवंदी जॾहिं इंसान दुनिया मां मरी करे, जॾहिं मिट ऐं माइट तव्हां असांखे पंहिंजे कुल्हनि ते खणी करे क़बरनि में इंसान खे पूरे ईंदा, पोइ इंसान खे क़दुरु थींदो ज़िंदगी जो क़दुरु थींदो त ज़िंदगी में छा करिणो हुयो। जीअं सिंधीअ में तव्हां असां चवंदा आहियूं दादा, पोइ जे पछताइण खां अॻु में सोचिजे। मरी वञण खां बाद में अलाह जो अज़ाब शुरू थी वञे, पोइ तव्हां असां सोचूं त काश ज़िंदगी जे अंदरि कुझु करे अचूं, हा, पर कुझु बि न थी सघंदो। तंहिंजे करे जेका अलाह ताला इंसान खे ज़िंदगी अता कया आहिनि, ज़िंदगी जो इंसान क़दुरु करे। वतिलकल अमसालु नज़रिबुहा लिन्नास, इंसानियत जे लाइ अलाह तबारक व तआला अजीब अजीब क़िस्म जूं मिसालूं बयानु कयूं आहिनि। वमा याक़िलुहा इल्लल आलिमून, नथा सम्झनि इंसान। कुझु अहिड़ा इंसान आहिनि जेके इल्मु रखनि था, सम्झ रखनि था पिया, पंहिंजी ॼाण पंहिंजे सम्झ जे मुताबिक़, अक़ल जे मुताबिक़ पोइ दीन ते हलण जी कोशिशि करनि था, अलाह ताला उन्हनि खे कामयाबी अता करे थो पियो। पर अक्सर जे एतबार सां त इंसान नाशाकिर, मुशरिक, शिरक में गुज़ारे थो, कुफ़र में ज़िंदगी गुज़ारे थो। ख़लक़ल्लाहु समावाति वल अर्ज़ बिल हक़, अलाह साईं आसमान खे पैदा कयो आहे, अलाह रब्बुल आलमीन ज़मीननि खे पैदा कयो आहे, पर हक़ सां। इहे अजाया पैदा थियल न आहिनि। ज़मीन ऐं आसमान जे अंदरि ॾिसूं त इन में अलाह तबारक व तआला जे कुदरत जूं निशानियूं आहिनि। छा ज़मीन जे अंदरि तव्हां असां वञी करे ॿिज फिटी था करे अचूं कणिक जो, त कणकी ॼमे थी पई। सारियुनि जो ॿिज फिटो करे था अचूं, सारियूं ॼमनि थियूं पयूं। ज़मीन बि साॻी आहे, पाणी बि साॻियो आहे, पर पोइ बि अलाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत सां ज़मीन जे मथां अलाए त केतिरे क़िस्म जा मेवात, बाग़ात, फ़सुल तयारु करे थो। इहे सभु इन ॻाल्हि जी दलालत करनि थियूं त का क़ुवत, का ताक़त अहिड़ी आहे जो ज़मीन जे अंदरि फ़सल खे पैदा करे थो। आसमान जे अंदरि सिज हले थो पियो, आसमान जे अंदरि चंड हले थो पियो, आसमान मां बारिश वसे थी पई, आसमान बग़ैर थंबे जे बीठो आहे। इहा अलाह तबारक व तआला जी कुदरत जे मथां दलालत आहे त का अहिड़ी क़ुवत आहे जेका एॾे वॾे आसमान खे बिहारियूं बीठी आहे। इन फ़ी ज़ालिका लआयतन लिल मुमिनीन, इंसान ज़ात जे मथां लाज़िम अची बणिजे थो त अहिड़ियूं निशानियूं ॾिसी करे अलाह रब्बुल आलमीन जी ज़ात जे मथां ईमान आणे। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे, तव्हां असां जेका बि ज़िंदगी गुज़ारियूं, तव्हां असां पाण बि दीन ते हलण जी कोशिशि कयूं, ॿिन्हिनि खे बि इहा तबलीग कजे त तव्हां बि अलाह जी इबादत कयो। तव्हां त इंसान ज़ात जे मथां जॾहिं मौत अचे त उहा मौत जे वक़्त में इंसान जी ज़ुबान ते कलमो जारी हुजे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।